बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम इशूज़ में भलीकार मां आहियां जो मेज़बान इम्तियाज़ अली मस्तोई। नाज़रीन अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे हवाले सां। गुज़िरियल 2 ॾींहंनि दौरान सिंध में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 पुलिस एहलकारनि ऐं औरत सूधो 6 माण्हू क़तल थी चुका आहिनि। हिकु तरफ़ सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस दावा पई करे त सिंध में अमन अमान जी सूरत हाल माज़ी खां बहितर थिए पई, त ॿिए तरफ़ क़बीलाई जेके तकरार आहिनि जंहिंखे असां क़बीलाई दहशतगर्दी चऊं था, उन में 2 पुलिस एहलकार हिकु पनवाकिल में ऐं ॿियो शिकारपुर में क़बीलाई तकरार सबबु मारिजी विया आहिनि। ऐं उन सां गॾु सखर में हिकु वाक़ियो पेश आहे जिते कारे इल्ज़ाम में औरत खे बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ थारूशाह वारे इलाइक़े में पुरानी दुश्मनी तां जेको आहे फायरिंग थी आहे, जंहिंमें हिकु नौजवान जेको आहे ॿारु आहे उहो क़तल थी वियो आहे। उन सां गॾु सकरनि में ज़मीन जे तकरार तां भाणे जे क़तल करे जेको फायरिंग करे पंहिंजे पीरसन मामे खे क़तल करे छॾियो आहे। ही मुख़्तलिफ़ वाक़िआ आहिनि जेके हिकु ॾींहं खां कुझु वधीक टाइम चई सघिजे थो। जेकॾहिं असां चइजे त 30 कलाकनि दौरान थिया आहिनि त 24 कलाकनि खां 6 कलाक वधाईंदासीं। 30 कलाक दौरान सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 2 पुलिस एहलकारनि हिकु औरत सूधो 6 माण्हू क़तल थिया आहिनि। हीअ सिंध में अमन अमान जी जेका सूरत हाल आहे, जेका दावा सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस करे पई, उहा असांजे साम्हूं आहे। हिन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सखर मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि साहिल जोगी साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। उन सां गॾोगॾु थारूशाह मां असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि DM सुमरो साहब, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। सकरनि मां असां सां मेहताब जमाली गॾु हूंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी महिरबानी। साहिल, तव्हां खां शुरूआति कंदुसि त ही सखर में जेके वाक़िआ थिया आहिनि, मुख़्तलिफ़ वाक़िअनि में हिकिड़ो वाक़ियो पनयाकिल में थियो आहे जिते तकरार तां फायरिंग में पुलिस एहलकार जेको आहे उहो मारिजी वियो आहे। कच्चे वारे इलाइक़े में हिकु नौजवान खे क़तल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ सखर शहर में जेको वाक़ियो थियो आहे त औरत खे कारे इल्ज़ाम हेठि बेदर्दी सां क़तल कयो वियो आहे। ऐं सखर सां गॾु ई शिकारपुर में बि हिकु जेको पुलिस एहलकार आहे उहो बि पुराणे तकरार तां मारिजी वियो आहे। सिंध हुकूमत जी जेका दावा हुई, ख़ासि करे सिंध पुलिस जी, निजात बहिराण ऑपरेशन जंहिंजो नालो ॾिनो वियो, उन में चयो वियो त न रुगो कच्चे में वेठल जेके धाड़ेल आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु ऑपरेशन थींदो, ॾोहारी माण्हुनि ख़िलाफ़ु ऑपरेशन थींदो, पर सिंध में जारी क़बीलाई जेके तकरार आहिनि उन्हनि जे ख़ात्मे जे लाइ बि पुलिस क़दम खणंदी। उहे क़दम कॾहिं खणबा, उन्हनि जो असरु त नज़र कोन पियो अचे। हिकु वॾो ग्रैंड जरगो बि थियो सखर में, मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि उन्हनि में ठाह बि थी वियो, पर नतीजा छो न पिया मिलनि? महिरबानी इम्तियाज़ साहब। असुल में नतीजा इन जे करे कान पिया मिलनि जो कानून जी असां वटि हिते रिट न आहे। ही जेके तव्हां 2 क़तल ॻाणाया पुलिस एहलकारनि जा, पर असुल में वॾी अॻ में हिकिड़ो ॿियो पुलिस एहलकार पुलिस जे मुक़ाबले में शहीद बि थियो हो, सखर जो ई। उनखे बि 2 ॾींहं थिया आहिनि ऐं हिकिड़ो पुलिस एहलकार ज़ख़्मी थियो। उहे बि मां हिते ज़रूरु ॿुधाईंदुसि नाज़रीन खे त जेको पनवाकिल वारो वाक़ियो तव्हां ॿुधायो पिया त कलोड़ा बिरादरी जे तकरार में हिकिड़ो नौजवान पुलिस एहलकार जेको ताज़ो भर्ती थियो, सलीम लाइ कलोड़ो, उहो मारिजी वियो। ऐं शिकारपुर में बि होटल ते वेठल पुलिस एहलकार अब्दुर्रहमान भुट्टो जे मथां हमलो कयो वियो, जंहिंमें हू जेको आहे मारिजी वियो। ही 2 जेके वाक़िआ आहिनि, इहे ताज़ा वाक़िआ आहिनि। ऐं 2 ॾींहं अॻु में सखर जे कंदरा थाणे जी हद में पुलिस ऐं ॾोहारनि विच में मुक़ाबिलो थी पियो, ऐं मुक़ाबले में हिकु पुलिस एहलकार ॾोहारनि जी फायरिंग सबबु गुल मोहम्मद तुनियो शहीद थी वियो ऐं हिकिड़ो पुलिस एहलकार बख़्तली तुनियो ज़ख़्मी थी पियो। ऐं ही ॾिसो, अहिड़े क़िस्म जा वाक़िआ आहिनि जिते टारगेट पुलिस एहलकारनि खे बणायो वियो आहे। यानी कानून जी रिट खे जेको आहे सो सरेआम चैलेंज कयो पियो वञे। कोई बिरादरी जा तकरार हुजनि, चाहे पुलिस जा मुक़ाबला हुजनि, त इन मां इहो महसूसु थिए थो त पुलिस जी रिट न आहे। पुलिस जी रिट न हुजण जे करे इहे जेके आहिनि से एहलकार बेदर्दी सां मारिया पिया वञनि, शहीद कया पिया वञनि। इहे पुलिस जी रिट न हुजण जे करे जेकॾहिं आऊं ॻाल्हि कंदुसि सालेपट जेको असांजो इंतिहाई सखर जो पुरअमन तरीन इलाइक़ो रहियो आहे, पर उते ॾींहं ॾिठे जो हथियारबंदनि हमलो कयो ऐं सोनारो आयो विनेश कुमार, उनजे दुकान में ॾींहं ॾिठे जो धाड़ो हयूं, यगमाल बणायो वियो। दुकानदारनि खे, उनजे मज़दूरनि खे यगमाल बणाए जेको आहे 12 तोला सोना ज़ेवर ऐं 7 तोला जेके आहिनि चांदी ऐं ॿियो सामान, रोक रक़म, मोबाइल फोनियूं फुर करे फरार थी विया। सोनारनि बाज़ार बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, धारणो हयूं, पर धरणा एहतिजाज जे त के रंग ई कोन था लाहिनि। सखर में अॻु में बि जेको आहे पुलिस जेके हिते नौजवान जेके पुलिस जी गफ़लत चइजे या पुलिस जी ऐं कानून जी रिट न हुजण जे करे ॾोहारनि जे हथां पुरमज़ाइम ते मारिजी विया। सिकंदर सुपियो सालेपट में, उहो मारिजी वियो, उनजा कातिल गिरफ़्तार न थिया। विशाल कुमार जेको दुकानदार
सखर में विच शहर में मारिजी वियो फुरमद अहमद ते, उनजा कातिल गिरफ़्तार न थिया। फारूक जेको पनवाकिल वेझो मारिजी वियो फुरमद अहमद ते, उनजा कातिल गिरफ़्तार न थिया। बाक़ी इहे जेके ज़ख़्मी थियण मामूल बणियल आहे, जो ॾोहारी अचनि था उहे ज़ख़्मी करे माण्हुनि खां फुरलुट करे हली वञनि था। ईअं ॾिठे जो सखर शहर जेको पुरअमन शहर हुयो, उन शहर में अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश अचनि पिया। मोटरसाइकिल लूटफुड़ थियण, कारूं फुर थियण, चोरी थियण, मोबाइल फुर थियण, चोरी थियण मामूल बणियल आहे। उन खां अलावा घरनि में धाड़ा, दुकाननि में धाड़ा, उहे मामूल बणियल आहिनि। त इन जे करे कानून जी रिट न आहे ऐं माण्हू जेको आहे पाण खे गैर महफ़ूज़ सम्झनि पिया। ऐं कानून जी रिट न हुजण जे करे जेके इहे क़तल असां जेके चऊं था बिरादरी जा क़तल थियनि था या कारे इल्ज़ाम में क़तल थियनि था। हाणे गुलाम फारूक जो एॾो वॾो केस आहे असांजे साम्हूं, जेका पुलिस वटि पेश बि थी, पर जॾहिं कोर्ट में हुनखे पीउ पटको लाइ ॾिनो त हुन पटके जी लाज ऐं इज़त रखंदे वापसि वई, पर पुलिस बि हुनजी तौक़ न करे सघी। आख़िरकार गुलाम फारूक मारिजी वियो। हुन पंहिंजा नाला ॾसिया जेके जीअरे, पर पुलिस हुनखे FIR में शामिल न कयो। कहिड़े बासर माण्हू जो जेको आहे सो ज़ोर हो, दबाव हुयो, जो पुलिस उन्हनि माण्हुनि खे शामिल न कयो जेको गुलाम फारूक जीअरे पंहिंजे हयाती में जेके पुलिस खे लिखी ॾिना। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पुलिस वटि जॾहिं गुलाम फारूक जो पीउ इमदाद भारो, उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं उन जॾहिं पुलिस जे ॾाढो बयानु ॾिनो त वॾेरो करीमदाद भारो आहे, जंहिंजे चवण ऐं जंहिंजे वछ ते जेको आहे गुलाम फारूक खे क़तल कयो वियो। पर अफ़सोस सां चवणो पियो वॾेरो आहे ऐं वॾेरे हुजण जे करे बासरनि जो उन्हनि जे मथां हथ आहे, या को वोटनि जी उन्हनि खे लालच आहे। पुलिस उन ख़ुदि गुलाम फारूक चई वई मक़तूल आहे, उनजो पीउ इमदाद भारो उहो चवे पियो, पर उन वॾेरे जो नालो जेको आहे FIR में शामिल करण लाइ पुलिस तयारु न आहे। ॾिसो त अहिड़े क़िस्म जा जेकॾहिं नाइंसाफ़ी ते ॿधल केस ठाहिया वेंदा, FIR दाख़िल कयूं वेंदियूं, ऐं उन खां अलावा जेको आहे सो आम मज़लूम खे इंसाफ़ न मिलंदो, ऐं बासर जेके आहिनि ॾाढा जेके आहिनि से उहे अहिड़नि क़िस्मनि जे केसनि खां बची वेंदा। त पोइ मां त नथो सम्झां त इहे क़तल गारत रुकिजी सघंदा। हाणे अॼु जी ॻाल्हि असां तव्हांखे ॿुधायूं त 30 वरनि जी नौजवान नारी खे संदसि मुड़ुसु गलो बि कपियो आहे हुनजो, ऐं नक बि कटियो आहे कारे इल्ज़ाम हेठि। हुनखे बेदर्दी सां क़तल कयो आहे। 3 ॿारनि जी माउ आहे, नेपिंड थाणे जी हद में राज़िल ख़ातून, उनखे संदसि मुड़ुसु गुलाब रिंद बेदर्दी सां क़तल कयो आहे। क़तल करण खां पोइ हू आसानीअ सां फरार थी वियो आहे। पुलिस अञा ताईं हुन कातिल खे गिरफ़्तार न आहे करे सघी। ऐं इन क़तल केस राज़िल क़तल केस जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त असुल ही सखर जे इलाइक़े नेपिंड जा रहवासी आहिनि, जेके कमाइण जे लाइ लाहौर वियल हुआ। ही गुज़िरियल 2-3 महीननि खां राज़िल ख़ातून, हुनजो मुड़ुसु गुलाब रिंद ऐं ॿिया उहे लाहौर रहियल हुया, ऐं 6 ॾींहं खनि थिया आहिनि जो हू राज़िल ख़ातून उहा वापसि घर आई, ऐं उन अची घर ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु लाहौर में मुंहिंजे मथां तशदुद कंदो, इन जे करे मां घरां निकिरी आई आहियां ऐं पंहिंजे पेकनि में अची रही। पर उन खां पोइ वरी मुड़ुसु गुलाब रिंद उहो बि अची हिते वापसि पहुतो। वापसि अची करे उन पंहिंजी साहुराणे घर वियो। उन्हनि खे दिलिजाए ॾिने त हाणे मां हिन खां न विढ़ंदुसि। उन खां पोइ ज़ाल खे परचाए करे घर वठी वियो। घर वठी वञण खां पोइ राति जो कहिड़े टाइम हुनखे क़तल कयो आहे। क़तल करण खां पोइ हुनखे जो लाश छॾे पाण फरार थी वियो आहे। अञा ताईं गिरफ़्तार न आहे थी सघियो। हुन वीचारी राज़िल ख़ातून जेका 30 वरनि जी नौजवान नारी, हुनजो गलो कपियो वियो आहे, हुनजो नक कपियो वियो आहे, जिस्म जे ॿियनि हिसनि ते जेको आहे सो चीर जा निशान आहिनि। त इंतिहाई बेदर्दी सां हुनखे मारियो वियो आहे, क़तल कयो वियो आहे। त अहिड़े क़िस्म जी वहशत वारा जेके क़तल थियनि पिया, सिर्फ़ु हुनजो मक़सदु इहो आहे त कानून जी रिट न आहे। अहिड़नि माण्हुनि खे काई सज़ा न आहे मिली, की सज़ा न मिलण जे करे जेको आहे सो अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे वधनि पिया, घटिजनि कोन पिया। न त असां जेकॾहिं चऊं त कानून जी रिट न आहे, ऐं जेके कानून पुलिस जंहिंखे असीं चऊं, ऐं पुलिस जा एहलकार ई अहिड़े क़िस्म जो शिकार थियनि, उहे बेदर्दी सां मारिया वञनि, क़तल कया वञनि, या पुलिस मुक़ाबलनि में शहीद कया वञनि, त आम माण्हू जो छा थींदो? त इहे अहिड़े क़िस्म जा सवाल आहिनि जेके सिंध अच्छा पुलिस साहिल, ही जेको पुलिस ऐं एहलकार तव्हां ॿुधायो जेको नओं भर्ती थियल आहे सलीम कलोड़ो, जेको गुज़िरियल ॾींहुं
ज़ाती तकरार में मारिजी वियो, त उनजी जेके कातिल आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ का कार्रवाई थी आहे? अॼु कुझु वीडियोज़ सोशल मीडिया ते हलियूं पिए जिन में ॾिठो पियो वियो त जेके जवाबदार धुर आहे उन्हनि जा घर ड्राहिया पिया विया, त गिरफ़्तारी बदिरां जवाबदारनि जा घर ड्राहिण इहो इंसाफ़ आहे? कानून जी इजाज़त ॾिए थो? इम्तियाज़ साहब, असां अॻु में बि चई चुका आहियूं तव्हांजे हिन प्रोग्राम में त पुलिस क़त्ल वारे वाक़े खां पोइ उन क़त्ल केस खे कारोबार बणाईंदी आहे। हाणे बि उहे कातिल गिरफ़्तार न आहिनि थिया, ऐं जेके कातिल ऐं कातिलनि जा जेके पंहिंजा आहिनि वेझा अज़ीज़, उन्हनि जा घर ठाता पिया वञनि, उन्हनि जो सामान माल मिल्कियत, उन्हनि जो माल ढगा ऐं ॿियो सामान खयो पियो वञे। हाणे अनु लथो आहे, उहो सॼो अनु जेको आहे पुलिस खणी आई आहे। हाणे ॾिसो त तव्हां, पुलिस इन्हनि क़त्ल केसनि मां खाईंदी आहे, ठाहींदी आहे ऐं खांचा जेके फिट कंदी आहे। हाणे बि ईअं ई थियो आहे जो उन्हनि घरनि मां माल मिल्कियतूं मेड़े आई आहे, अनाज खणी आई आहे, माल मारे आई आहे, ढोर ढगा काए आई आहे, पर उहे जेके असुल कातिल आहिनि उहे काथे भॼी विया, किथे गुमनि। पुलिस खे उन्हनि खे गिरफ़्तार करण में को बि संजीदा असांखे नज़र न पियो अचे अमल, त पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करण में संजीदा आहे। और पुलिस सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माल मेड़ में त संजीदा नज़र अचे पई असांखे, असांखे जेके ढोर ढगा खाइण खपाइण में त संजीदा नज़र अचे पई, पर असांखे किथे बि पुलिस जेके कातिल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करण में संजीदा नज़र न पई अचे। हाणे ॾिसो त आम माण्हू मारिजी वञे थो, उते त चलो ठीकु आहे, पुलिस जो हाणे रवायत आहे, उनखे असां छा था करे सघूं। इन जे लाइ जॾहिं वरी वॾो को ॾंडो फिरे या उन खां अलावा को अहिड़ो सिस्टम ठहे जंहिंसां अहिड़ियूं शयूं रुकिजी वञनि। पर हाणे ॾिसो त उनजो पंहिंजो पटे भाई क़त्ल थी वियो आहे, पटे भाई मारिजी वियो आहे, उते बि उन क़त्ल खे कारोबार बणायो आहे। त हाणे केॾी हिकिड़ी बेहसी चइजे पुलिस में, या नाअहली चइजे, या गैर संजीदगी चइजे, या इहो हिकिड़ो सिस्टम जो हिसो थी वियो आहे जो पुलिस आम क़त्लनि में त खांचा करे थी, कारोबार ठाहे वेठी आहे, पर पंहिंजे पटे भाई जे क़त्ल खे बि कारोबार बणायो वियो आहे। त हाणे ॾिसो त इस्लाम हुजे, आइन हुजे या कानून हुजे, किथां जो बि कानून ईअं न चवंदो आहे त जेकॾहिं कातिल पीउ आहे त हुनजे पुट खे बि गिरफ़्तार न आहे करणो, जेकॾहिं कातिल भाउ आहे त भाउ खे बि गिरफ़्तार न आहे करणो, जेको कातिल आहे असुल उनजे ख़िलाफ़ कार्रवाई थियणु खपे। पर असां वटि ईअं न आहे, असां वटि ईअं आहे त जेकॾहिं कातिल हिकिड़ो आहे त पोइ पुलिस जेका आहे त उन्हनि जे सौट मासा, त उनजे चाचे मामे जे घर जी फुरलुट करणु, उन्हनि जा घर ठाहिण, जुगा ठाहिण, मुश्किल सां माण्हू जेको महांगाई आहे घर ठाहे थो, बचनि जा अजा ठाहे थो, पर उहो असां वटि ईअं चइबो आहे न, सिंधी में चवणी आहे त सुकनि सां गॾु सावा सड़जनि था। असां वटि सुका घटि पर सावा वधीक सड़जनि था, चोर घटि पर साध वधीक जेके आहिनि से पुलिस जे पकड़ में अचनि बिल्कुलु ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। साहिल ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं प्रोग्राम में। टाइम थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदा। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। ॻाल्हि कयूं पिया सिंध में अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे हवाले सां। गुज़िरियल 30 कलाकनि दौरान सिंध में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में, फायरिंग जे मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 2 पुलिस एहलकारनि ऐं औरत सूदो 6 माण्हू क़त्ल थी चुका आहिनि, जंहिंमें 2 पुलिस एहलकार आहिनि। पने आकिल में ज़ाती झेड़े दौरान फायरिंग थी आहे, जंहिंमें पुलिस एहलकार सलीम कल्होड़ो मारिजी वियो आहे। शिकारपुर में बि जवाबदारनि होटल ते हमिलो करे पुलिस एहलकार अब्दुर्रहमान भुट्टो खे क़त्ल करे छॾियो आहे। ॿुधायो पियो वञे त हीउ बि ज़ाती तकरार सबबु वाक़ियो पेश आयो आहे, ऐं सकरंड में ज़मीन जे तकरार सां भाणेजे फायरिंग करे पंहिंजे मामे खे क़त्ल कयो आहे, ऐं ॿिए तरफ़ ठारूशाह में 2 धुरियुनि में पुराणे तकरार सां फायरिंग थी आहे, जंहिंमें नौजवान छोकिरो आहे उहो क़त्ल थियो आहे। मुख़्तलिफ़ ही वाक़िआ आहिनि जेके गुज़िरियल 30 कलाकनि दौरान थिया आहिनि। हिकु तरफ़ सिंध पुलिस ऐं सिंध हुकूमत जी दावा आहे त अमन अमान जी सूरत हाल बहितर पई थिए, पर उहा किथे थिए पई नज़र न पई अचे। DM सुमरो साहब ठारूशाह मां असां सां गॾु आहिनि, असांजा सीनियर रिपोर्टर आहिनि। वरी महिरबानी DM, हीउ जेको वाक़ियो थियो आहे ठारूशाह में, ॿुधाए पियो वञे त पसंदि जे परणे तां हीउ मामिलो शुरू थियो ऐं हिन वक़्तु ताईं हीउ तकरार हलंदड़ आहे। गुज़िरियल राति फायरिंग थी आहे, जंहिंमें हिकु नौजवान क़त्ल थी वियो आहे। हीउ छा मामिलो आहे, कॾहिं खां शुरू थियो? इलाइक़े वासियुनि, सिविल सोसाइटी या पुलिस तरफ़ां का कोशिशि थी आहे त इन तकरार खे कंहिं तरीक़े सां ख़तमु कजे? छो त समूरे सूबे में इहे कोशिशूं थियनि पियूं। पुलिस मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़ा फ़ैसिला बि कराया आहिनि जंहिं मुख़्तलिफ़ धुरियुनि में सालनि खां हलंदड़ जेके तकरार आहिनि उहे ख़तमु थिया आहिनि। त हीउ छा मामिलो आहे? जी हाँ, बिल्कुल ठारूशाह बरसात जो 36 साल आहे। उतां जो प्रेमिका जेकी आहे मरल सियाल, ऐं ॿियो हमल मस्ती जो नौजवान आहे खान मोहम्मद सियाल। 2 साल अॻु जेको आहे सो हुननि प्यार जो परणो कयो हुयो,
सियाल कई जेको आहे प्यार जो पनो कयो। उन खां पोइ ही ॿई बिरादरियूं जेके आहिनि सियाल ऐं मस्तई बिरादरियूं हिननि में जेको आहे तकरार वधी वई। उन तकरार में जेको आहे मस्तई बिरादरी जा ॿ नौजवान जेके आहिनि हू जेको आहे क़तल थी विया। उन झेड़े में जरा तो हिकिड़ो प्यारो जेको आहे मस्तई ऐं संकर मस्तई ही जेको आहे क़तल थी विया ॿ ॼणा। उन खां पोइ कशीदगी जेकी आहे इंतहाई वधी वई ऐं पुलिस जेको आहे रवायती तौर जेकी पुलिस ईंदी आहे ऐं नाग निकिरंदो आहे पोइ लठे ते भई लिके खे कुटींदी आहे। इहा रवायत पुलिस जी बरक़रार हुजण जे करे 2 साल जे वाक़े खे गुज़री विया आहिनि। त वरी कल्ह जेको आहे हिन महिल ते को बि जेको आहे विच में पुलिस का बि अंडरबराई न कई ऐं नई जेको आहे कातिल गिरफ़्तार करे सघी त हीउ मामिलो जेको आहे कंहिं टेबल ते अचे कंहिं फ़ैसिले वटि अचे कंहिं चङनि वटि अचे। वरी कल्ह जेको आहे इन साॻी मामले ते उन्हनि मस्तई बिरादरी जेकी आहे उन्हनि वाटर कोर्स जेको आहे शाख जेकी आहे उहा गुज़रे थी सिधो जेको सियालनि जी ज़मीन ते अचे थी। त इन झेड़े खां पोइ 2 साल गुज़री विया आहिनि त पाणी जेको आहे उहो मसइलो उन्हनि जो बंदि करे छॾियो। छो जो उन्हनि जो 2 नौजवान जेके क़तल थिया उनजो फ़ैसिलो न थी सघियो जंहिंजे करे हिननि धुरियुनि में रोज़ फायरिंग राति जो या ॾींहं जे टाइम ते मामूल बणियल हुई। उन खां पोइ जरा को सियाल बिरादरी जो नौजवान पाणी चाइण जो त उते जेको आहे मस्तई बिरादरी हुननि खे मना कई त बाबा तव्हांजो असांजो फ़ैसिलो थियो आहे त तव्हां अॼु पाणी चाइण असांखे ॾिसण खां छो था गुज़रो। कंहिं हिसां ॿीहर जेको आहे छिकताण वधी वई ऐं ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए जे मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई जंहिंजे नतीजे में 2 ॼणा ज़ख़्मी थी विया जंहिंमां हिकु 17 साला नौजवान आहे शागिर्द अजित जेको आहे सियाल। अजित सियाल ज़ख़्म जा ताब रसंदे नवांशहर अस्पताल में कल्ह जेको आहे हू पहुची वियो। उन खां पोइ पुलिस जेको आहे जेॾीमहिल नौजवान क़तल थिया त उन खां बाद में पुलिस जूं कतारूं जेके ॻोठ में पहुतियूं बख़्तरबंद गाॾियूं पहुतियूं पर हिन महिल ताईं पुलिस जेकी आहे रवायती सुस्ती जे करे हीउ जेके नुक़सान थियनि पिया ही जेके 3 ॼणा क़तल थी विया आहिनि ऐं जेके जोड़ा आहे प्यार जो पणो कंदड़ उहो हिन महिल ताईं घुमाए ख़बर न पइजी सघंदी आहे। ऐं मां तव्हांखे चवां थी ॿुधाईंदो आहियां त जेको जोड़ो आहे उन्हनि जे ॻोठ मां जेको आहे अमल मस्ती जेको ॻोठ आहे उतां उन्हनि जा वालदेन जेके आहिनि घर भाती जेके आहिनि उहे 2 सालनि खां घुमल लॾे विया आहिनि हिते न आहिनि। उनजे बावजूदि जेके धुरियूं आहिनि मस्तई ऐं सियाल में जेके धुरियूं आहिनि उनजी कशीदगी जेको आहे हले पई जरा त 2 साल मुसलसल जेके फारिगूं हलनि पियूं ऐं ॻोठनि में इलाइक़नि में ॾका पछड़ियल तदर्सी अमल जेको आहे उहो मुकमल तौर बंदि हुयो। उन खां पोइ स्कूल में ॿार जेके न पियो वञी सघिया ऐं कॉलेज जे अंदरि जेके हिक ॿिए जा ॻोठ हिक ॿिए जे ॿिन्ही जे आम्हूं साम्हूं हुजण जे करे उतां सम्झ त इलाइक़ो नौज़रा बणियल रस्ता बंदि हुया पर पुलिस का बि भराई न कई। इन जे विच जे अंदरि हिते जा जेके ज़मीदार आहिनि उन्हनि में हाजी अहमदराज मुर्त ऐं जेको आहे नज़र सहितो समेत गुडल फुटारनि मेड़ में त का फला ॿिनि धुरले जेको आहे सोजा उन्हनि अॼु भराई हिकिड़ी कई त असां मामले खे छापर में आणियूं इन मामले खे कंहिं टेबल ते आणियूं कंहिं फ़ैसिले में आणियूं पर कुझु धुरियूं जेके आहिनि उनखे सियासी रंग ॾेई जेको आहे मामिलो हिन महिल ताईं न निबेरे सघियो ऐं उहो जेको मेड़मन जो जेको काफ़िलो वियो उन्हनि में सियाल बिरादरी हुनखे ॾिनी त असां टेबल ते अचण जे लाइ तयारु आहियूं जॾहिं त मस्तई बिरादरी चयो त असां जेको आहे माण्हू जेके क़त्ल में मुलविस आहिनि उहे तव्हां गिरफ़्तार करायो पोइ असां टेबल ते ईंदासीं जंहिंजे करे उहे ॻाल्हियूं न थी सघियूं ऐं हुन जी कशीदगी जेकी आहे वधंदी वई ऐं अॼु ॾींहं ताईं उन इलाइक़नि जे अंदरि नौज़रा बणियल आहे को आम माण्हू उते जेको आहे वञी नथो सघे। उन खां पोइ उतां जा रहवासी जेके आहिनि शागिर्द जेके कॉलेजनि जा शागिर्द आहिनि केतिरा ई ॻोठनि मां लॾ पलाणी थी वई मस्तनि जा ॻोठ केतिरा ई घर जेके आहिनि उहे लॾे विया आहिनि जेके जेको आहे तइलीम कराइण ख़ातिर रोज़ ॻोठ खां शहर ईंदा हुया हू अची नथा सघनि जंहिंजे करे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लॾ पलाण करे विया आहिनि। जॾहिं त सियाल बिरादरी जा माण्हू थोरे जेके आहिनि हू उन्हनि ॻोठनि मां जेको आहे लॾे विया आहिनि पर पुलिस जी का बि रिट नज़र न आई आहे। इन मामले ते हिन महिल ताईं 3 जेको आहे इंसानी जानी ज़ाया थी चुकियूं आहिनि ऐं प्रेमी जोड़ो ग़ाइब आहे उन्हनि जा वालिदनि जा घर खाली पिया आहिनि ऐं जेको आहे फायरिंग जो सिलसिलो रोज़ जे बुनियाद ते इलाइक़े में जारी आहे पर पुलिस हिन महिल ते कुझु बि न करे सघी आहे जॾहिं त चूंडियल नुमाइंदा पिण जेको आहे कहिड़े मामले ते का बि न करे सघिया आहिनि। अच्छा डीएम अहम मामिलो आहे त ई जॾहिं धुरियुनि वटि मेड़ मिंत काफ़िलो जीअं तव्हां ॿुधायो त मुख़्तलिफ़ जेके इलाइक़े जा मोज़िज़ माण्हू आहिनि उहे उन्हनि वटि हली विया हुया त छा
कॾहिं बि जिथे बि को बि वाक़ियो थिए थो त पहिरियों मुतालबो हर दुर जो इहो हूंदो आहे त कातिल गिरफ़्तार वञनि। छा ही जेके टई क़तल हिन वक़्त ताईं थिया आहिनि इन में जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि मां का गिरफ़्तारी अमल में आई आहे, को सहूलियतकार या उन्हनि जा के मिट माइट, जीअं असां सखर में साहिल ॿुधायो त हिकु पुलिस एहलकार जेको आहे उहो फायरिंग में मारिजी वियो आहे, त उनखां पोइ पुलिस उन्हनि जे मिटनि माइटनि जे घरनि ते चढ़ायूं कयूं आहिनि, उन्हनि जा घर जेके आहिनि उहे मसमार कया आहिनि, ड्राहिया पिया वञनि। छा हिते अहिड़े क़िस्म जी कार्रवाई थी आहे, कुझु माण्हू गिरफ़्तार थियल आहिनि या अञा ताईं टिनी केसिस में का बि गिरफ़्तारी न थी आहे? न बिल्कुलु, जीअं जॾहिं त मस्तई बिरादरी जा जरा नौजवान जेके क़तल थी विया हिन मामले में भेड़े में, त उन तरफ़ां का बि गिरफ़्तारी हिनमहिल ताईं अमल में न आई। कोर्ट जे अंदरि केस हलंदड़ हुयो ऐं कुझु धुरी ज़मानत ते, कुझु जेको आहे सो नामिनेटेड जेके माण्हू हुया उहे ज़मानत ते जेको आहे सो आज़ादु हुया, ऐं कुझु जेके आहिनि उहे हिनमहिल ते ज़मानत न कराइनि जेके रूपोशल पर गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जॾहिं त कल्ह जेको आजिज़ साल जेको आहे सो शागिर्द क़तल थियो आहे, उन खां पोइ ॿुधो पियो वञे अॼु त जेको आहे इतलाह आयल त मस्तई बिरादरी जो हिकु ॼणो पुलिस गिरफ़्तार करे घो करे छॾियो आहे, जेको अञा ताईं ज़ाहिर न कयो आहे। जॾहिं त पुलिस जा वॾा अटाला जेके आहिनि, पुलिस जेको आहे सो मुख़्तलिफ़ गाॾियूं काए बंदरबंद काए हींअर मस्तनि जे ॻोठ खे कड़ो चाढ़ियो आहे, ऐं हींअर पुलिस कहिड़ी कार्रवाई थी करे, कहिड़ी अंधभराई थी करे, छा थी करे उनजो हिलण ते को पतो न पइजी सघियो आहे। ऐं जॾहिं त उन इलाइक़ो जेको आहे भोरतीअ भरिसां कचे जे इलाइक़ो सॼो वञे थो, ऐं उनजे करे पुलिस जेको आहे सो हींअर मस्तनि जे ॻोठ खे बि जेको आहे सो कड़ो चाढ़ियो आहे, टिकटूं जेको आहे सो हुते क़ाइमु कयूं आहिनि, ऐं सियालनि जे ॻोठ ते बि टिकटूं क़ाइमु थियल आहिनि, ऐं पुलिस हुते जेको आहे सो पहुतल आहे। पर हिनमहिल त जेको गिरफ़्तारी आई आहे, हिकिड़ी धुर मस्तई बिरादरी जो हिकिड़ो हमराह गिरफ़्तार थियो आहे, ऐं सियाल बिरादरी आहे जेके अॻु में जेके मसाला पहिरियां क़तल थिया मस्तई बिरादरी जा, उन्हनि में सियालनि जी का गिरफ़्तारी महिल न थी सघी आहे। जॾहिं त जेको मुतालबो रखियो हुयो पंहिंजो मस्तई बिरादरीअ, असांजा नौजवान क़तल थिया आहिनि, उन्हनि खे फायरिंग करे गोलियुनि जो खाज बणायो वियो आहे, तंहिंखां तव्हां जवाबदार जेके आहिनि कुझु मुकमल जेके एफआईआर दाख़िल थियल हुई, उन्हनि में कुझु चङनि जा नाला हुया, त उन्हनि मस्तई बिरादरी जो इहो चवणो हुयो त कुझु माण्हू तव्हां गिरफ़्तार करायो, कुझु माण्हू जेको आहे सो पेशमान पुलिस वटि, उन खां पोइ असां ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदासीं, टेबल ते ईंदासीं, मेड़ में त काफ़िलनि खे पिणु माल ॾींदासीं, ऐं पोइ जेको आहे सो असां तव्हां सां हर मामले में फ़ैसिलो वेही कंदासीं। पर जेको आहे सो पुलिस न करे सघी कुझु, पुलिस उनजो माण्हू गिरफ़्तार न कराए सघी, पुलिस का बि अॻु भराई न करे सघी, जंहिंजे करे ॿीहर ही जेको आहे सो मामिलो थियो आहे। ऐं हींअर जेको ॿुधाए थो वञे त ॿई धुरियूं जेके आहिनि सो वधीक हथियार जेको आहे सो गॾु करण जी कोशिशुनि में रुधल आहिनि, ऐं वधीक हथियार ते जेको आहे सो ॻोठनि में पहुचाया पिया वञनि, ऐं मस्तनि जा केतिरा घर जेके आहिनि उहे ख़ाली थी विया आहिनि। ऐं जॾहिं त कुझु जेको आहे सो सियाल बिरादरी हुननि मोर्चा क़ाइमु करे छॾिया आहिनि, ऐं मस्त बिरादरी जा जेके हमल मस्ते जा ॻोठ समेत ॿिया जेके आसपास जा मस्ते जा ॻोठ आहिनि, हुननि में अंदरि का पछड़ियल आहे, हुननि पिणु जेको आहे सो मोर्चा क़ाइमु कया आहिनि, ऐं पुलिस जी वॾी नफ़री जेको आहे सो हाणे पहुतल आहे। हाणे ख़बर पए त अॻिते पुलिस लाहेमल करे दौरे थी, जॾहिं त जेको आजिज़ साल जेको कल्ह जेको माण्हू मालिक क़तल जेको थियो आहे, उनजी एफआईआर बि हिन ते दाख़िल न थी सघी आहे, ऐं वारस चवनि पिया त असां तदकील खां पोइ एफआईआर दाख़िल कंदासीं। जॾहिं एफआईआर दाख़िल थी वेंदी उन खां पोइ पुलिस गॾु त थी वई आहे, पर हाणे कार्रवाई कहिड़ी थी करे उनजो हिन ते कोई इतलाह न मिली सघियो आहे। बिल्कुलु ठीकु आहे। पुलिस जी लापरवाही नज़र पई अचे हिन मामले में, जेकॾहिं शुरूआती तौर ते ई पुलिस एक्शन खणे हा, जॾहिं ॿ माण्हू क़तल थिया, उन में जेकॾहिं मुलविस जेके माण्हू हुया उन्हनि जी गिरफ़्तारी अमल में अची आहे, त मेड़ मिंथ काफ़िलो जेको बाद में वियो त थी सघे हुन मेड़ मिंथ काफ़िले जो हिकिड़ो पॉज़िटिव रिस्पॉन्स अचे हा, ऐं ॿई धुरियूं हिन वक़्त ताईं ठही चुकियूं हुजनि हा। पर पुलिस जी हर केस में सदाईं जीअं लापरवाही साम्हूं ईंदी आहे, ऐं उनखां पोइ अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि उहे मामूली जहिड़े खां शुरू थींदा आहिनि, ऐं उहे केतिरनि ई क़तलनि ताईं पहुची वेंदा आहिनि। असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा जहिड़ा ॾिठा आहिनि, घोटकी हुजे, कश्मीर हुजे, कंदकोट हुजे, जेकाबाद हुजे, अहिड़े क़िस्म जा मामला जेके धिको ॾियण तां शुरू थियनि था, होटल ते कुर्सी ते वेहण तां शुरू थियनि था, पर उहे वॾे क़त्लेआम ताईं वञी पहुचनि था, जेकॾहिं शुरू ॾींहंनि में ई उन्हनि ते पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारा जेकॾहिं सख़्ती सां उन्हनि केसनि ते क़ानूनी तरीक़े सां अमल कनि त अहिड़ा केस जेके आहिनि उहे उते ई ख़तमु थी सघनि था। ॿिए तरफ़ हिकिड़ो मामिलो आहे सकरनि में ज़मीन जे तकरार तां भाणे जे फायरिंग करे पंहिंजे मामे शम्स जमाली खे क़तल कयो आहे। असांजो रिपोर्टर आहे सकरनि मां मेहताब जमाली, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। वॾी महिरबानी मेहताब, हीउ छा मामिलो आहे, छो रिश्तनि में अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था, पर नवाबशाह सकरनि इहे त पुरमन इलाइक़ा आहिनि, हितां जा माण्हू त तमामु सुठा बाइख़लाक़ ऐं झेड़नि खां परे रहंदड़ आहिनि, त हीउ छा वाक़ियो आहे, भाणे जे पंहिंजे मामे खे फायरिंग करे क़तल कयो आहे?
जी बिल्कुलु सर, इहो तमामु हिकु अफ़सोसनाक वाक़ियो जेको पेश आयो आहे। सखण जो खॾड़ थाणे जी हद आहे, जॾहिं गुज़िरियल ॾींहुं जेको आहे भाणे जे पंहिंजे मोहम्मद शम्सुद्दीन जमाली खे जेको आहे पिस्टल जा फायर करे जेको आहे क़त्ल कयो आहे। जॾहिं बाक़ी जो केस आहे उहो खॾड़ थाणे ते गुनाह नंबर 56 तरीक़े दाख़िल कयो वियो आहे। जेके फरियादी हुयूं हुननि जणायो आहे त जेको आहे मिस्त्री जमाली आहे, जेको हुनजे शम्सुद्दीन जो भाणे जो आहे, नबी बख्श कारो जमाली जेको हुनजो भाणे जो आहे, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको हामिश खां पंहिंजी माउ जो जेको हिसो मिल्कियत मां घुर कंदा हुआ, बार बार घुर कंदा हुआ। हुननि जे मुताबिक़ असां पंहिंजो हिसो जेको आहे उहो ॾेई छॾियो आहे, पर हीअ असांजो अञा जेको आहे असांजे मामले में रहियल आहे। जंहिं ते जेको आहे कल्ह जेको पोती शम्सुद्दीन जमाली जेको आहे हुननि खे जवाबु ॾिनो त बाबा तव्हांजो हिसो तव्हांखे ॾेई छॾियो आहे, हाणे तव्हांजो को बि हिसो कोन्हे। त उन ॻाल्हि ते जेको आहे भाणे जन कावड़ में अची पंहिंजे मामे शम्सुद्दीन जमाली खे जेको आहे जेको गोलियूं हणी जेको आहे मुख खे क़त्ल करे छॾियो, असांजी ज़मीन खे कब्ज़ो करे छॾियो आहे। जॾहिं त जवाबदार जेको आहे अञा ताईं जेको पुलिस गिरफ़्तार न कया आहिनि। रवायत सची मुताबिक़ असां जेको छापा आहिनि, पर जवाबदार जेको असां अञा ताईं गिरफ़्तार न। अच्छा, मेहताब का कार्रवाई पुलिस कई आहे, उन्हनि जे घरनि ते का चढ़ाई का कार्रवाई थींदी तव्हांखे नज़र अचे पई? त ज़ाहिर आहे हिकिड़ो क़त्ल थियो आहे, त उनखां पोइ पुलिस मुतहरिक तव्हांखे थींदे किथे नज़र आई? बिल्कुलु बसि इहे रवायती जेकी ॻाल्हियूं जेको असां जेको आहे हुनजे घरनि ते छापो कयो आहे, असांखे जवाबदार त न अची सघिया आहिनि। त ॿी का अहिड़ी जेकी वॾी कार्रवाई असांखे नज़र न आई आहे, जंहिंमें जेको आहे पुलिस हुननि जा घर ठाता हुजनि या हुनजे एविज में के माण्हू गिरफ़्तार कया हुजनि, अहिड़ी का बि असांखे कार्रवाई जेको आहे नज़र न आई आहे। सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं त जेको आहे जल्द गिरफ़्तार कया वेंदा, पर नज़र अचे पियो इहे जेके जवाबदार आहिनि इहे कंहिंजे थोरो पेश थींदा ऐं उन खां पोइ जेको आहे अॻिते कार्रवाई थींदी। बिल्कुलु ठीकु आहे मेहताब जमाली। साहिल, आख़िर में तव्हां ने मां हिकु भेरो ॿीहर ईंदुसि शॉर्टली, त हीअ जीअं तव्हां ॻाल्हि ॿुधी ठारू शाह में जेको मामिलो आहे, ईअं ई समूरे सिंध में जेके क़बीलाई तकरार जंहिंखे हाणे सिंध हुकूमत ख़तमु करण जे लाइ वॾे पैमाने ते कोशिशूं कयूं, पुलिस ज़रिए मुख़्तलिफ़ तकरार ख़तमु थिया, सखर में ग्रैंड जरगो थियो, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा चङा मुड़ुस सरदार उते गॾु थिया, कचे जा मुख़्तलिफ़ जेके तकरार हलंदड़ आहिनि उन्हनि जो ख़ात्मो थियो, मुख़्तलिफ़ धुरियुनि में ठाह थियो। तव्हांखे लॻे थो त इन्हनि जहिड़नि जो जेको मुख्य किरदारु आहे उन्हनि धुरियुनि सां गॾोगॾु पुलिस जो बि इनमें किरदारु हुजे थो? जेकॾहिं पुलिस शुरू में ई संजीदगी जो इज़हार ॾेखारे त अहिड़े क़िस्म जा वाक़िया वधंदा ई कोन? बिल्कुलु इम्तियाज़ साहब, ईअं आहे त पुलिस जेकॾहिं संजीदगी जो मुज़ाहिरो करे त पोइ न इहे क़बीलाई दहशतगर्दी वधे, न ई को ज़ाती झेड़ा वधनि, न ई इएं जेको आहे सो आम रूटीन में जेके क़त्ल थियनि पिया। ॾिसो न, मामू भाणे जो, भाउ जो क़त्ल, पीउ पुट जो क़त्ल, ही आम थी विया आहिनि। त इहो बि ईअं आहे त इंसाफ़ नथो मिले, कानून जी रिट न आहे। जेकॾहिं भाउ जे ख़िलाफ़ वञी करे दरख़्वास्त ॾिए थो त पुलिस हुनखे संजीदे नथी वठे। जेकॾहिं पीउ पुट जे ख़िलाफ़, मामू भाणेजे जे ख़िलाफ़ को दरख़्वास्त ॾिए थो, को ज़मीन जो मैटर आहे या का पर्सनल को तनाज़ो आहे, त पुलिस उनखे संजीदगी सां नथी वठे। जेकॾहिं संजीदगी सां वठे ऐं हिकु जेका मुतासिर धुर आहे उनखे इंसाफ़ मिले, ऐं जेको ॾाढो आहे जेको ॾाढ करे थो त उनखे जेकॾहिं कानून जी पकड़ में आंदो वञे त मां नथो सम्झां त इहे जेके झेड़ा वधनि ऐं खून थियनि ऐं एतिरे ताईं माण्हू जेके थिए वधी वञनि। हीअ असुल में शायदि पलांद बदिले जी बाहि जेका आहे सा उहा ऐं नाइंसाफ़ी लाक़ानूनियत जे करे अहिड़े क़िस्म जा वाक़िया वधीक पेश अचनि था। अॼु हिकिड़ो हाणे ताज़ो वाक़ियो सखर जो आउं ॿुधाईंदुसि त जीअं पिंकी, अनमोल और पिंकी, जंहिंते तव्हां बि तमामु सुठियूं एक्सक्लूसिव स्टोरी ॾियो पिया इम्तियाज़ साहब, त सखर में बि कल्ह पुलिस जेको आहे सो खोसा ॻोठ में ऑपरेशन कयो आहे। खोसा ॻोठ में पुलिस ऑपरेशन करे 2 औरतुनि समेत 19 ॼणनि खे गिरफ़्तार कयो आहे। उहे औरतूं जेके पंहिंजे ॿारनि ऐं पाण औरतूं वञी करे मंशियात जी स्मगलिंग कंदियूं रहियूं आहिनि, मुख़्तलिफ़ घरनि मुख़्तलिफ़ ग्राहकनि ताईं पहुचाईंदियूं रहियूं आहिनि। हाणे उन्हनि खे कल्ह गिरफ़्तार कयो आहे। अॼु जेके उहे सखर जे साइट एरिया थाणे तां पुलिस जी हिरासत मां फरार थी वयूं। 2 औरतूं ज़किया खोसो ऐं नसीमा खोसो फरार थी वियो आहे। जीअं पिंकी पंहिंजी रिपोर्ट्स में ॿुधायो आहे। साहिल, इहो तव्हांजी ॻाल्हि खे रोकियां पियो, ही जेका हाणे जीअं पिंकी जी इंट्रोगेशन रिपोर्ट आहे, तव्हांजो आवाज़ अचे पियो, पिंकी जी जेका इंट्रोगेशन रिपोर्ट आहे, शुरूआती जांच रिपोर्ट, हुन में बि अहिड़े क़िस्म जा बयान ॾिना आहिनि त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहो गिरफ़्तार थी आहे ऐं उनखां पोइ डीलनि ज़रिए उहा आज़ादु थी निकिरी वई आहे। त ही फरार थी वियो वञे या तव्हांखे लॻे थो त किथे न किथे ख़ुफ़िया का डील थी आहे?
बिल्कुलु इम्तियाज़ साहब, तमामु सुठो तव्हांजो सुवाल आहे। इन्वेस्टिगेशन मुताबिक़ जेका रिपोर्टर जेका इन्वेस्टिगेशन कंदो आहे उन मुताबिक़ तव्हां इहो सुवाल कयो आहे। असां बि जॾहिं हिते पुछा आशा कई आहे ऐं ज़रियनि खां मालूम कयो आहे त हिन में पुलिस 100% मुलविस आहे ऐं पुलिस पाण डील करे उन्हनि खे फरार करायो आहे। पुलिस ॿिनि औरतुनि खे जॾहिं उन मर्दनि समेत गिरफ़्तार कयो आहे त तव्हां वोमेन पुलिस सेल उनखे मुंतकिल कयो या वोमेन थाणे ते उन्हनि खे पहुचायो या लाकअप में अलॻि करे रखो, पर पुलिस ईअं न कयो। पुलिस रवायती तौर ते उन्हनि ॿिन्ही औरतुनि खे केस दाख़िल हुजण बावजूदि हिकिड़े ख़ानगी घर में रखियो जितां हू ॿुधाए पियो वञे त फरार थी वियूं आहिनि। हाणे इन मां इहो नथो लॻे त फरार थी वियूं आहिनि, इन जो मक़सदु इहो आहे त फरार करायूं वियूं आहिनि, जो उन्हनि खे अलॻि हिकिड़े सेपरेट घर में रखियो वियो आहे। जेकॾहिं एतिरो ई उन्हनि खे महफ़ूज़ बणाइणो हुयो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार थियल औरतुनि खे एतिरो ई सख़्तीअ सां रखिणो हुयो त पोइ उते त अञा जेकॾहिं अलॻि उनखे रखियो थो वञे त उते वधीक निगरानी करणी पए हा पुलिस खे। पर पुलिस उहो रवायती सुस्ती जो मुज़ाहिरो कयो, नाअहली जो मुज़ाहिरो कयो। मोबाइल आहिनि में करप्शन जा जेके असर उहे साम्हूं अचनि पिया ऐं करप्शन जो हिन में जेको आहे सो एलिमेंट ज़रूरु आहे, जो ईअं पुलिस जी हिरासत मां 2 औरतूं फरार थी वियूं ऐं पुलिस खे का ख़बर ई कान पई। हाणे पुलिस जेका ॿीहर पकड़ण जे लाइ गिरफ़्तारनि जे हवाले सां छापा आणे पई। जॾहिं SSP सखर अज़हर मुग़ल सां ॻाल्हि ॿोल थी त हुनजो चवणु आहे त पुलिस जी हिरासत मां 2 औरतूं फरार थी वियूं आहिनि, पर हुनजी गिरफ़्तारी जे लाइ असां वधीक छापा हणी रहिया आहियूं। पर सुवाल इहो आहे त जेकॾहिं पुलिस जी हिरासत मां फरार थियूं आहिनि 2 औरतूं त उहे पुलिस जी हुन में ज़रूरु नाअहली या मुबैना करप्शन ज़रूरु शामिल आहे, पर उन जे लाइ बि एक्शन खणणु खपे। इन सवाल जे जवाब में अगर मुग़ल चयो त पहिरीं असांजी जेका प्रायोरिटी आहे त औरतुनि खे असां कहिड़े बि नमूने गिरफ़्तार करियूं ऐं हिन में पुलिस जी नाअहली ज़रूरु नज़र अचे थी, उनजे ख़िलाफ़ बि असां कार्रवाई ज़रूरु कंदासीं, पर अञा ताईं कार्रवाई न आहे थी। हाणे ॾिसो त कानून जी रिट किथे थी नज़र अचे। वॾे मुश्किल सां पुलिस जेकॾहिं उन्हनि खे छापो हणी करे ASP सिटी जी अॻुवाणी में पहिरियों दफ़ो कोसा ॻोठ में छापो लॻो आहे। छापे जे दौरान आइस वॾे मिक़दार में हथ कई वई आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे जो सखर जो ॻोठ आहे कोसा ॻोठ, उतां आइस हथ कई वई आहे, कचो शराब हथ कयो वियो आहे, चर्स हथ कयो वियो आहे ऐं कोसा ॻोठ सखर जो मंशा जे हवाले सां बदनाम तरीन ॻोठ आहे। पहिरियों दफ़ो पुलिस अहिड़े क़िस्म जी एक्शन कयो आहे, पर पुलिस एक्शन त कयो, उन में कामयाबी वई, 19 ॼणा गिरफ़्तार बि थिया। जेके 2 मुख्य किरदार औरतूं उहे बि गिरफ़्तार थियूं, पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहे औरतूं वरी आज़ाद थी वियूं या उन्हनि खे आज़ाद करायो वियो। पर जेको ज़रिया असांजा ॿुधाइनि था त हिन में पुलिस पैसा वठी करे उन औरतुनि खे आज़ाद कयो आहे। बिल्कुलु हाणे ठीकु आहे, बिल्कुलु ठीकु आहे। पुलिस जो जेको हेड आहे SSP खे खपे त प्रॉपर नमूने इन्वेस्टिगेशन थिए ऐं जेके मुलविस किरदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कानूनी कार्रवाई थिए त जीअं आइंदा अहिड़े क़िस्म जा वाक़िया पेश न अचनि। बिल्कुलु ठीकु आहे साहिल, वॾी इंपॉर्टेंट ॻाल्हि तव्हां कई त 2 औरतूं जेके अहिड़े इलाइक़े में गिरफ़्तार थियूं जेको सखर जो बदनाम तरीन मंशात जे हवाले सां इलाइक़ो ॿुधायो वञे थो, खोसा ॻोठ, ऐं उन्हनि जे कब्ज़े मां वॾे मिक़दार में आइस बि बरामद थी आहे, जंहिं आइस जे इस्तेमालु सबबु नौजवान ख़ासि करे उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थिए पियो ऐं केतिरा ई नौजवान पंहिंजी ज़िंदगी जी जेका बाज़ी आहिनि उहे बि हाराए विया आहिनि। उन्हनि औरतुनि जो फरार थियणु रुॻो हादसाती नज़र न पियो अचे। हिन में घणा सवाल आहिनि जेके उथनि था, जीअं जेका पाकिस्तान जी सभ खां वॾी मंशात डीलर आहे अनमोल पिंकी, हुन पंहिंजी जांच रिपोर्ट में भई इंकशाफ़ कया आहिनि तूं केतिरा दफ़ा गिरफ़्तार थी आहे, उनजा साथी उनजा ॿाहिरि गिरफ़्तार थिया, पर हर दफ़े पुलिस सां डील करे उन्हनि खे छॾायो वियो। छा हिन केस में बि ईअं थियो आहे? हिन वाक़े जी जांच थियणु खपे। ऐं पहिरियां त जीअं SSP सखर साहिल जोगी सां ॻाल्हि कंदे ॻाल्हि कई आहे त उन जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी कोशिशि वञे, पहिरियां उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे, उनखां पोइ हिन वाक़े जी जांच कई वञे त छा पुलिस हिन में या पुलिस जा जेके अमलदार उन थाणे ते वेठल हुया उहे त मुलविस न आहिनि। ॿिए तरफ़ जीअं असां ॻाल्हि ॿोल कई त सिंध में क़बीलाई जेका दहशतगर्दी आहे उहा ख़तमु थींदे नज़र न पई अचे। हुन में असां जेका ॻाल्हि ॿोल कई त मुख़्तलिफ़ वाक़िअनि में नज़र ईअं थो अचे त पुलिस जी शुरू में जेका कोताही आहे या सुस्ती आहे, उनजे करे इहे अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िआ आहिनि उहे रुकजण बदिरां वधनि था। हिकु तरफ़ IG सिंध इहा दावा करे पियो त निजात मेहरान ऑपरेशन जेको आहे उनमें क़बीलाई तकरार ख़तमु थींदा, उनमें कुझु तकरार ख़तमु थिया बि आहिनि, उनजो क्रेडिट उन्हनि खे वञे थो, पर उन सां गॾोगॾु जेके नवां जेके क़बीलाई तकरार आहिनि जहिड़ा आहिनि उहे वधनि पिया। उन्हनि खे रोकण बि पुलिस जी ज़िम्मेवारी आहे ऐं जेके पुराणा हलंदड़ आहिनि उनजो ख़ात्मो बि पुलिस ऐं सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन मामलनि खे संजीदगी सां वठिजे ऐं अहिड़नि मामलनि जे ख़ात्मे जे लाइ भरपूर कोशिशूं कजनि ऐं उन्हनि खे अहिड़े हल ते पहुचाए ॾे त ॿीहर अहिड़े क़िस्म जा वाक़िआ पेश न अचनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई, ॾींदा इजाज़त।